सेनेट में अपोजिशन लीडर यूसुफ रज़ा गिलानी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त हू सेनेट में अपोजिशन लीडर नथो रहणु चाहे। पंहिंजी इस्तीफ़ा पार्टी क़यादत वटि जमा कराए छॾी आहे। स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन जो किरदारु गैर जानिबदार हुजणु घुरिजे। सेनेट जी तारीख़ में पहिरियों भेरो सेनेट चेयरमैन खे वोट ॾियणो पियो त खेसि वोट न ॾियणु घुरिजे हा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी सदारत हेठि एक्निक जो इजलास एक्निक कराची खे पाणी फ़राहम करण वारे केफ़ोर मनसूबे जी मंज़ूरी ॾेई छॾी। मनसूबे ते 126 अरब रुपयनि जी लाॻत ईंदी। अक्टूबर 2023 ताईं कराची खे 26 करोड़ गैलन पाणी जी फ़राहमी शुरू थी वेंदी। पंजाब जे 130 अरब रुपयनि जी लाॻत सां ठहंदड़ 4 वॾनि रोडनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई। सुप्रीम कोर्ट रावी अर्बन डेवलपमेंट मनसूबे खे कलअदम करार ॾियण वारो लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। पंजाब हुकूमत खे रावी अर्बन डेवलपमेंट मनसूबे ते कमु जारी रखण जी इजाज़त। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त जिन ज़मीनुनि जे मालिकनि खे अदायगी थी चुकी आहे उते कमु थी सघे थो। जिन ज़मीनुनि जे मालिकनि खे रक़म जी अदायगी नाहे थी उते कमु न थींदो। जाइज़ो वठंदासीं त फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा अपील थिए थी या न। कराची जे इलाइक़े क्लिफ्टन ब्लॉक 2 में पीअण जे पाणी जी अदम फ़राहमी बाबति दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत रिमार्क्स ॾिना त कराची में टैंकर्स मां पाणी मिली सघे थो त लाइन्स मां छो नथो मिले। अदालत ईंदड़ ॿुधणी ते वाटर बोर्ड जे चीफ इंजीनियर खे तलब करे वरितो। ऐं वफ़ाक़ी हुकूमत पारां अवाम मथां हिकु ॿियो पेट्रोल ऐं इलेक्ट्रिक बम किराणे जूं तयारियूं। पेट्रोल शयुनि जे अघनि में 9 रुपया 50 पैसा फ़ी लीटर इज़ाफ़े जो इम्कान। उगरा समरी नाणे वारी वज़ारत ॾांहुं वणे छॾी। समरी में पेट्रोल 5 रुपया 50 पैसा, डीज़ल 7 रुपया फ़ी लीटर, गासलेट 9 रुपया 50 पैसा ऐं लाइट डीज़ल जी क़ीमत 7 रुपया 80 पैसा फ़ी लीटर इज़ाफ़ी जी सिफ़ारिश कई वई। बिजली जे अघनि में बि 3 रुपया 12 पैसा फ़ी यूनिट इज़ाफ़े जो इम्कान।